अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। तो असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे के बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाल चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो मीर ऐं मूसा पाण में सलाह कंदा ऐं मूसा मीर खे चवंदो त बावल खान तुंहिंजी भेण जो संग घुरे थो त पोइ तूं इन संग ॾियण ते राज़ी थी वेंदे, पर मीर इनकार करे छॾींदो। मीर चवंदो त अगर बावल खान जो छोकरो हुजे हा त मां उनखे संग ॾियण लाइ राज़ी थियां हा। ऐं मीर मूसा खे ईअं चवंदो त मां पंहिंजी भेण जो संग बावल खान खे ॾियां त बावल खान इन कमीने वक़्त सां मुंहिंजी भेण जी शादी कराए छॾींदो। ऐं ॿिए पासे रस नवाब खान शेर अली जो सॼो शक सिजाल खान तरफ़ कंदो ऐं शेर अली खे ओॾे रवानो कंदो ऐं शेर अली सिजाल जे ॻोठ तरफ़ वेंदो त सिजाल खान उन जो अघु वठंदो ऐं पोइ शेर अली सिजाल खान सां सीनो अटकाईंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन को दॿाईंदा।